डेरा इस्माइल खान में पोलियो खां बचाव लाइ टीम जी सिक्योरिटी ते मुक़रर पुलिस वेन ते नामालूम माण्हुनि दस्ती बम सां हमलो कयो, जंहिंमें 3 एहलकार ज़ख़्मी थी पिया। पुलिस मूजिबि नामालूम जवाबदारनि पोलियो टीम जी हिफ़ाज़त ते मुक़रर पुलिस वेन ते मूसाज़ई वेझो फायरिंग कई ऐं दस्ती बम उछलाया। पुलिस मूजिबि दहशतगर्दनि जे हमले में 3 एहलकार ज़ख़्मी थिया। क्विक रिस्पांस फोर्स फौरी तौर ते मौके ते पहुती, जंहिंखां पोइ सिक्योरिटी फोर्सेस ऐं जवाबदारनि विच में फायरिंग जी ॾे वठि थी। पुलिस अख़्तारनि मूजिबि हमले में ज़ख़्मी पुलिस एहलकारनि खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। पुलिस मूजिबि हमलेआवर जंग फरार थी विया आहिनि, जंहिंजी ॻोल्हा जो अमल जारी आहे। वधीक कार्रवाई लाइ लाहे अमल पिणु जोड़ियो वियो आहे। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जस्टिस उमर अता बंदयाल चयो आहे त अरशद शरीफ जे पाकिस्तान मां निकिरी वञण जे सबबनि जी जांच कराई वञे। अरशद शरीफ जो मौत रुगो इंसानी हक़नि जो मामलो न पर उहो वहशाणियो क़त्ल बि आहे। सुप्रीम कोर्ट जे 5 रुकनी बेंच अरशद शरीफ क़त्ल जे पाण मुरादे वरतल नोटिस ते ॿुधणी हलाई। ॿुधणी शुरू थियण ते चीफ जस्टिस अटॉर्नी जनरल खां सवाल कयो त अरशद शरीफ जे क़त्ल जी जांच में कहिड़ी अॻभराई थी आहे। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जस्टिस उमर अता बंदयाल ॿुधणी दौरान चयो त अरशद शरीफ जे पाकिस्तान मां निकिरी वञण जे सबबनि जी जांच कराई वञे। अरशद शरीफ जो मौत रुगो इंसानी हक़नि जो मामलो न पर उहो वहशाणियो क़त्ल बि आहे। अटॉर्नी जनरल चयो त अॻभराई रिपोर्ट जमा कराए छॾी आहे। स्पेशल GIT 41 माण्हुनि जा बयान कलमबंद कया आहिनि। GIT खे जांच लाइ हाणे कीनिया वञणो आहे। केस जी ॿुधणी फेबरवरी जे पहिरें हफ़्ते ताईं मुलतवी आहे। फैसलाबाद में घरेलू मुलाज़िमा निंगरी ते तशद्दुद ऐं जिन्सी ॾाढाई जो वाक़ियो साम्हूं पेश आयो आहे। फैसलाबाद जे इलाइक़े बिलाल नगर में 11 वरनि जी घरेलू मुलाज़िमा ते मुबैना तशद्दुद ऐं जिन्सी ॾाढाई जो वाक़ियो पेश आयो आहे। पुलिस मूजिबि निंगरी जी माउ जी फरियाद ते घर मालिक मालिकाणी धीउ ऐं नाठीअ ते केस दाख़िल कयो वियो आहे। निंगरी जी माउ दावा कई आहे त मालिक जे नाठी छोकिरी खे केतिराई भेरा जिन्सी ज़्यादतीअ जो निशानो बणायो। माउ उहो बि इल्ज़ाम हयो त छोकिरी खे कुते जो बचल खाधो बि खारायो वियो। दाख़िल FIR में जे मतन में चयो वियो आहे त मालिक जे नाठी निंगरी खे केतिराई भेरा जिन्सी ज़्यादतीअ जो निशानो बणायो। 3 ॾींहं अॻु मालिक जे घर जे बाथरूम मां धीउ खे बाज़ियाब करायो। पुलिस जो चवणु आहे त निंगरी जो तिबी मुआइनो कयो वियो आहे। मेडिकल रिपोर्ट अचण बैदि वधीक कार्रवाई कई वेंदी। सिंध जे गवर्नर कामरान टेसूरी जो इमरान खान के मुलाकात खां इनकार करे छॾियो। नामियारे साहिबी मूजिबि सिंध जो गवर्नर कामरान टेसूरी लाहौर पहुतल हो त इमरान खान पंहिंजे वेझे अॻवान ज़रिए कामरान टेसूरी खे पैगाम उमाणियो त अव्हां सां ॻुझी मुलाक़ात करणु चाहियां थो। इस्लामाबाद जी मार्गला शाहराह ते अचो ऐं उते हिकु गाॾी में वेहंदासीं ऐं शाहराह ते हलंदे गाॾी में के आम ॻाल्हियूं करे वठंदासीं। कंहिंखे ख़बर बि न पवंदी। मोट में गवर्नर कामरान टेसूरी मिलण खां इनकार करे छॾियो। नामियारे सहाफ़ी गवर्नर खां सवाल कयो त पैगाम असद उमर ॾिनो या कंहिं ॿिए। जवाब में कामरान टेसूरी चयो त नालो वठणु मुनासिब न आहे। सहाफ़ी जावेद चौधरी ज़रियनि जे हवाले सां ॼाणायो त शायदि सदर आरिफ अलवी उहो पैगाम गवर्नर खे पहुचायो हो। MQM पाकिस्तान जी इतिहादी हुकूमत खां धार थियण जी धमकी खां पोइ PP वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां मुतहिदा खे मिलंदड़ फ़ाइदनि जा तफ़सील जारी करे छॾिया। ज़रियनि मूजिबि PP MQM पाकिस्तान जे रवैये जो शिकायत वफ़ाक़ ऐं गॾियल दोस्तनि सां करे छॾी आहे ऐं गॾोगॾु MQM जे इतिहादी बणिजण खां पोइ उन खे मिलंदड़ फ़ाइदनि जा तफ़सील बि शेयर कया आहिनि। PP तरफ़ां जारी थींदड़ तफ़सीलनि मूजिबि सूबाई बजट में MQM जूं स्कीमूं शामिल कयूं वियूं
अमीनुल हक ऐं फैसल सब्ज़वारी के वफ़ाक़ी वज़ीर जो कलमदान ॾिनो वियो। MQM जी ख़वाहिशनि ते कामरान टेसूरी के गवर्नर मुक़ररु कयो वियो। मुर्तज़ा वहाब खां इस्तीफ़ा MQM जे चवण ते वरिती वई। कराची जो एडमिनिस्ट्रेटर MQM जी सिफ़ारिश ते लॻायो वियो। 3 ज़िलनि में एडमिनिस्ट्रेटर MQM जा लॻाया विया। तफ़सील में चयो वियो आहे त MQM कारकुननि जी वापसी में सूबाई हुकूमत किरदारु कयो। कराची ऐं हैदराबाद में MQM जी सिफ़ारिशनि ते ऑफिसर मुक़ररु कया विया। राब्ता कमेटी मेंबर मोहम्मद शरीफ, शकील अहमद कोरंगी ऐं ओभर जा एडमिनिस्ट्रेटर लॻाया विया। PP जी सिफ़ारिश ते MQM जे 6 मेंबरनि खे वफ़ाक़ में अहम उहिदा ॾिना विया। MQM जा क़ौमी असेंबली मेंबर अबूबकर किश्वर ज़ारा स्टैंडिंग कमेटियुनि जा चेयरमैन आहिनि। तफ़सील में ॿुधायो वियो आहे त MQM जा क़ौमी असेंबली मेंबर उसामा कादरी साबिर क़ाइम ख़्वानी पार्लियामानी सेक्रेटरी आहिनि। MQM जी सिफ़ारिश ते सादिक इफ्तिख़ार खे वज़ीर आज़म जो ख़ासि मददगार बणायो वियो। गॾोगॾु MQM अॻुवाण ऐं राब्ता कमेटी मेंबर जावेद हनीफ़ पंहिंजे भाउ खे पब्लिक सर्विस कमीशन जो मेंबर मुक़ररु करायो। आरिफ हनीफ़ ऐं अब्दुल मालिक गोरी MQM जी सिफ़ारिश ते मेंबर बणाया विया। इतिहाद खां पोइ कराची जे वाटर एंड सेवरेज बोर्ड में MQM अॻुवाणनि जा मिटनि माइटनि खे अहम उहिदनि ते मुक़ररु कयो वियो। बख्शापुर में हथियारबंदनि हथां ज़ख़्मी थियल हिंदू नारी जी हालत ॻणती जोगी ॿुधाई पई वञे। पुलिस वाक़े जी जांच शुरू करे छॾी आहे। गुज़िरियल राति हथियारबंदनि जी फायरिंग में 20 वरनि जी सलीखा धीउ वाशूराम सख़्त ज़ख़्मी थी हुई, जंहिंखे ॻणती जोगी हालत में रहीम यार ख़ान जी अस्पताल में मुंतक़िल कयो वियो आहे। वारसनि मूजिबि ज़ख़्मी नारी अस्पताल जी हालत ॻणती जोगी आहे। रहीम यार ख़ान में उन जो इलाज जारी आहे। नारी सलीखा ऐं संदसि घर भाती कंदकोट खां कश्मीर वञी रहिया हुआ त फौरन गाॾी न रोकण ते फायरिंग कई। गोलियूं लॻण सबबि नारी सलीखा ज़ख़्मी थी पई। खेसि ॻणती जोगी हालत में रहीम यार ख़ान अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे, जिते हुन जो इलाज जारी आहे। सिंध में अटे जे बहरान ऐं महांगाई ख़िलाफ़ ॿिए ॾींहुं बि सख़्त एहतिजाजी मुज़ाहरा करे धरना हया विया। उमरकोट में शहरनि जो अटे जे महांगनि अघनि ते विकिरो ख़िलाफ़ अल्लाह वारी चौक ते केतिरनि ई कलाकनि खां लॻल धरणो जारी आहे। PTI जा कारकुननि बि रैली जी सूरत में धरणे में शामिल थी विया। धरणे सबबि मुख़्तलिफ़ शहरनि ॾांहुं ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअत्तल आहे। कोटड़ी में अटो महांगो थियण ख़िलाफ़ शहर नेशनल हाईवे ते धरणो हयो, ट्रैफ़िक मुअत्तल थी वई। शादी लाज, नबीसर रोड, फैज़गंज, करियो गांवर ऐं ॿियनि शहरनि में बि मुज़ाहरा करे धरणा हया विया आहिनि। सांगड़, घोटकी ऐं काज़ी अहमद में सस्ते अटे जे स्टॉल्स ऐं गाॾियुनि ते ख़ल्क़ उथली पई। काज़ी अहमद में अटो वठंदड़ औरतूं पाण में विढ़ी पयूं। वॻण में महांगाई ख़िलाफ़ JUI जे सॾ ते एहतिजाजी मुज़ाहरो कयो वियो। मेहर में अटे खां पोइ मुर्गी जो गोश्त बि 600 रुपया फ़ी किलो विकिरो थियण जूं शिकायतूं साम्हूं आयूं आहिनि। पंजाब जे वॾे वज़ीर खे इतमाद जो वोट ॾियारण जे मिशन इम्पॉसिबल जे लाइ इमरान ख़ान ॿीहर इजलास तलब करे वरितो। ज़रियनि मूजिबि पंजाब जे सीनियर अॻुवाणनि जो इजलास अॼु ज़मान पार्क में थींदो, जंहिं में पंजाब जा सीनियर अॻुवाण इमरान ख़ान खे इतमाद जे वोट जी तयारियुनि बाबति बारे में इतमाद में वठंदा। ज़रियनि मूजिबि इजलास में पार्लियामानी अॻुवाण उस्मान बुज़दार, स्पीकर पंजाब असेंबली सबतेन ख़ान, असलम इक़बाल, मियां महमूदुर रशीद ऐं सैयद अब्बास अलमदार बि शरीक थींदो। पंजाब जे सीनियर अॻुवाणनि जो इजलास अंगारे जे ॾींहुं बि थियो हो, जंहिं में इमरान ख़ान पार्टी अॻुवाणनि खे 11 जनवरी खां अॻु इतमाद जो वोट वठण जो टास्क ॾिनो हो। खैबर पख्तूनख्वा जे जेलनि में मौजूद कैदियुनि में एड्स ऐं हेपाटाइटिस जो इंकशाफ थियो आहे। खैबर पख्तूनख्वा जे जेलनि में 196 कैदी केतिरनि ई बीमारियुनि में मुब्तला आहिनि, जिन मां 138 कैदी हेपाटाइटिस C जो शिकार आहिनि, 29 कैदी हेपाटाइटिस B ऐं 25 एड्स ऐं 4 कैदी TB में मुब्तला आहिनि।
दस्तावेज़नि में ॿुधायो वियो आहे त सभिनी खां वधीक 47 बीमार कैदी पेशावर जे सेंट्रल जेल में आहिनि। दस्तावेज़ मूजिबि ख़ैबर पख्तूनख्वा जे जेलनि में 13,076 कैदियुनि जी गुंजाइश आहे ऐं हिन वक़्तु उन्हनि जो अंग 14,321 आहे। जेलनि में मौजूद कैदियुनि मां सिर्फ़ 2,897 सज़ा याफ़्ता आहिनि, जॾहिं त 11,424 कैदी फ़ैसिलनि जे ओसेड़े में आहिनि। सुप्रीडेंट सेंट्रल जेल पेशावर मक़सूद खान निजी चैनल सां ॻाल्हियूं कंदे ॿुधायो त सेंट्रल जेल पेशावर जी अस्पताल में 124 मरीज़नि जी गुंजाइश आहे। बीमार कैदियुनि जे इलाज लाइ 2 औरत डॉक्टरनि समेत 8 डॉक्टर्स मौजूद आहिनि। मुख़्तलिफ़ बीमारियुनि में मुब्तला कैदियुनि खे दवाऊं ॾिनियूं पियूं वञनि। सुप्रीडेंट जेल ॿुधायो त जॾहिं ज़रूरत पवंदी आहे त स्पेशलिस्ट डॉक्टर्स बि जेल ईंदा आहिनि। कैदियुनि जे नफ़्सियाती मर्ज़ जे इलाज लाइ जेल साइकाट्रिस्ट बि आहे। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर पाड़ेसरी इस्लामी मुल्कनि सऊदी अरब ऐं मुतहदा अरब इमारात जे सरकारी दौरे ते आहे। ISPR मूजिबि आर्मी चीफ पाड़ेसरी मुल्कनि जे सीनियर अॻवाननि सां दौरे दौरान मुलाक़ातूं कंदो। आर्मी चीफ जो सऊदी अरब ऐं UAE जो दौरो 4 खां 10 जनवरी ताईं आहे। ॿिए तरफ़ सऊदी मीडिया मूजिबि जनरल आसिम मुनीर दिफ़ा वारे वज़ीर ख़ालिद बिन सलमान बिन अब्दुल अज़ीज़ सां मुलाक़ात कई, जंहिं में सऊदी वज़ीर दिफ़ा खेसि पाकिस्तान जो आर्मी चीफ बणजण ते मुबारकबाद पेश कई। मीडिया रिपोर्टनि मूजिबि आर्मी चीफ ऐं सऊदी दिफ़ा वारे वज़ीर विच में मुलाक़ात दौरान ॿिनि तरफ़नि लाॻापनि खे वधीक हथी ॾियण ऐं मुस्तक़बिल में बि हिक ॿिए जी मदद जारी रखण जो इरादो ज़ाहिर कयो वियो। मुलाक़ात में ख़िते जी सूरत हाल ऐं ॿियनि आलमी मामलनि ते बि ॻाल्हियूं कयूं वयूं। अदालत पाबंदी मढ़ियल फंडिंग केस में इमरान खान जे घर ज़मान पार्क में जांच की दरख्वास्त रद्द कंदे खेसि हर सूरत में जांच ऑफिसर जे आॾो पेश थियण जो हुकुम ॾेई छॾियो। बैंकिंग कोर्ट में पाबंदी मढ़ियल फंडिंग केस जी ॿुधणी जज रुखशंदा शाहीन कई, जंहिंमें स्पेशल प्रोसिक्यूटर रिज़वान अब्बासी इमरान खान जी ज़मानत वारी दरख्वास्त रद्द करण जी इस्तदा कई। ॿिए तरफ़ इमरान खान जे वकील तरफ़ां अदालत में पेशी लाइ मेडिकल ग्राउंड ते 2 हफ़्तनि जो वक़्तु ॾियण जी इस्तदा कई वई। स्पेशल प्रोसिक्यूटर दलील ॾींदे चयो त नवंबर में पेश आयल वाक़े खां पोइ इमरान खान सियासी मामला हलाए रहियो आहे, पर अदालत में पेश नथो थिए। इमरान खान न त अदालत में पेश न ई वरी जांच में शामिल थियो, उन करे इमरान खान जी हाज़िरी खां छूट जी दरख्वास्त रद्द कई वञे। रिज़वान अब्बासी ॿुधायो त ज़मानती मचलकनि खां अलावा इमरान खान हिक बि अदालती हुकुम ते अमल नाहे कयो। इमरान खान जी ज़मानत वारी दरख्वास्त रद्द कई वञे। अदालत इमरान खान जे वकील खे हिदायत कई त मुआवनत करियो, छो न अबूरी ज़मानत जो फ़ैसिलो वापसि वठी छॾियूं। अदालत इमरान खान जे वकील खे हिदायत कई त मुआवनत करियो, छो न अबूरी ज़मानत जो फ़ैसिलो वापसि वठी छॾियूं। इमरान खान जांच में शामिल छो नाहे थियो, जंहिं ते वकील जवाबु ॾिनो त इमरान खान जांच में शामिल थियणु चाहे थो, उन जे पेश न थियण जा केतिरा ई सबब आहिनि। इमरान खान हमले में ज़ख़्मी थियो आहे। इमरान खान हमेशह कानून जी हुकुमरानी जी ॻाल्हि कई आहे। इमरान खान जे वकील चयो त डॉक्टर जीअं ई इजाज़त ॾींदा इमरान खान अदालत में पेश थींदो। अदालत इमरान खान जी ज़मानत मंज़ूर करे ऐं मेडिकल ग्राउंड्स ते अदालती पेशी जे लाइ 2 हफ़्तनि जो वक़्तु ॾिनो वञे। स्पेशल प्रोसिक्यूटर चयो त जांच ऑफिसर जे लाइ मुमकिन नाहे त उहो लाहौर वञी ऐं जांच करे सुभाणे को ॿियो जवाबदार चवंदो त कोटिया अची जांच करियो। ज़ख़्मनि जी ॻाल्हि आहे त उहो नवंबर जो वाक़ियो आहे। इमरान खान मीडिया ते त नज़र अचे थो, पर अदालत में पेश नाहे थींदो। अबूरी ज़मानत जो फ़ैसिलो वापसि वरितो वञे। अदालत रिमार्क्स ॾिना त जांच करण जांच ऑफिसर जो कमु आहे। जांच ऑफिसर खे अदालत का बि हिदायत न ॾींदी। जांच ऑफिसर जीअं ऐं जिते चाहे जांच करे सघे थो, उन में अदालत मुदाख़लत न कंदी। बैंकिंग कोर्ट जी जज रुखशंदा शाहीन इमरान खान जी अबूरी ज़मानत में 31 जनवरी ताईं वाद कंदे इमरान खान खां ज़मान पार्क में जांच जी इस्तदा रद्द करे छॾी ऐं हुकुम ॾिनो त कुझु बि थिए यकीनी बणायो त इमरान खान हर हाल में जांच ऑफिसर जे आॾो पेश थिए। सिंध के वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि ईपेक्स कमेटी जो इजलास थी गुज़रियो, जंहिं में IG सिंध कराची में स्ट्रेट क्राइम जूं वारदातूं वधण जो एतिराफ़ करे वरितो आहे।
सिंध में अमन अमान बाबत इपेक्स कमेटी जो इजलास वडे वजीर मुराद अली शाह की सदारत हेठ थियो, जंहिंमें कोर कमांडर कराची लेफ्टिनेंट जनरल बाबर इफ्तिखार, IG सिंध गुलाम नबी मेमून, DG रेंजर्स मेजर अजहर वकास, चीफ सेक्रेटरी सोहेल राजपूत, सूबाई वजीरन समेत लागापियल ऑफिसरन शिरकत कई। IG सिंध गुलाम नबी मेमून इपेक्स कमेटी इजलास में ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो त साल 2000 सिंध गुलाम नबी मेमून इपेक्स कमेटी इजलास में ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो त साल 2023 जे मकानी चूंडनि में 4995 पोलिंग स्टेशनन के सिक्योरिटी ॾींदासीं। 25,340 फोर्स मकानी चूंडनि दौरान सिक्योरिटी जा फर्ज अदा कंदी। गुलाम नबी मेमून ॿुधायो त साल 2022 में 2021 जे मुक़ाबले में ॾोहनि जी शरह में 4.42% घटिताई वाक़ई थी। उन ॾोहनि में टारगेट किलिंग ऐं दहशतगर्दी शामिल आहे, जॾहिं त घरनि में चोरियुनि जे वाक़िअनि में 14.6% घटिताई थी। उन मौक़े ते वॾे वज़ीर हुकुम ॾिनो त पुलिस स्टेट क्राइम खे कंट्रोल करण लाइ पंहिंजनि समूरनि वसीलनि खे इस्तेमाल करे। स्टेट क्राइम खिलाफ़ जेको क्रैकडाउन जारी आहे उन खे वधीक तेज़ कयो वञे। मुराद अली शाह चयो त CTD खे वधीक बहितर करण जे लाइ 2 अरब 80 करोड़ रुपया ॾिना आहिनि। स्पेशल ब्रांच जे अपग्रेडेशन जे लाइ 995.3 मिलियन रुपया ॾेई रहियो आहियां। सिंध हुकूमत पुलिस में ग्राउंड मैनेजमेंट यूनिट ठाही रही आहे। रैपिड रिस्पांस फोर्स के वधीक मुसर बणायो वेंदो। इजलास में ट्रांसपोर्ट वारे वज़ीर सरजील मेमून चयो त ट्रांसपोर्ट खाते जी राज़ी ते हद तकलीफ़ूं क़ाइमु कयूं वियूं आहिनि, जंहिं ते वॾे वज़ीर हिदायत ॾिनी त ट्रांसपोर्ट जो वज़ीर शहर में ट्रैफिक जाम जा मसला हंगामी बुनियादनि ते हल करे। इलेक्शन कमीशन मुस्लिम लीग नून के इंट्रा पार्टी चूंडू कराइण लाइ 1 हफ़्ते जी मोहलत ॾेई छॾी। सियासी पार्टियुनि जे इंट्रा पार्टी चूंडनि जे हवाले सां इलेक्शन कमीशन में चीफ इलेक्शन कमिश्नर जी सरबराही में 2 रुकनी कमीशन ॿुधणी कई। इलेक्शन कमीशन में मुस्लिम लीग नून के पार्टी चूंडू कराइण लाइ 1 हफ़्ते जी हतमी मोहलत ॾींदे वाज़े कयो त जेकॾहिं मुक़रर मुदे ताईं चूंडू न थियूं त पार्टी खां चूंड निशान वापसि वरितो वेंदो। ॿुधणी दौरान इलेक्शन कमीशन जे अख़्तियारनि चयो त नून लीग यकीन ॾियारियो हो त 3 डिसंबर ते इंट्रा पार्टी चूंड थी वेंदी। उन ते नून लीग जे वकील चयो त 3 डिसंबर ते इंट्रा पार्टी चूंड न कराए सघियासीं, हाणे उहे चूंडूं 31 जनवरी ते कराईंदासीं। एहसन इक़बाल उन बाबति दरख़्वास्त इलेक्शन कमीशन में जमा कराए छॾी आहे। 31 जनवरी ते पार्टी चूंडूं थी वेंदियूं, आख़िरी मौक़ो ॾिनो वञे। नून लीग जे वकील जे मौक़िफ़ ते चीफ इलेक्शन कमीशन चयो त जेका पार्टी चूंडूं नथी कराए सघे उहा आम चूंडूं कहिड़ियूं कराईंदी। असांखे अवां जी चूंड निशान ख़तमु करणो पवंदो ई पोइ इंट्रा पार्टी चूंडूं कराईंदो। चीफ इलेक्शन कमिश्नर वधीक चयो त अवां कॾहिं कोरोना जो चवंदा आहियो त कॾहिं वरी को ॿियो बहानो कंदा आहियो। नून लीग खे 7 ॾींहंनि जो शोकाज़ नोटिस जारी करियूं था, उहो फाइनल शोकाज़ आहे। उन खां पोइ चूंड निशान वापसि वठण जो शोकाज़ नोटिस जारी कंदासीं। वफ़ाक़ी वज़ीर राणा सनाउल्ला चयो आहे त इमरान ख़ान 2 नंबरी माण्हू आहे, खेसि गोली नाहे लॻी, हू ड्रामो करे रहियो आहे। जेकॾहिं खेसि टंग में गोली लॻल हुजे हा त पोइ हुनखे फ्रैक्चर छो न थियो, उहा अजीब ॻाल्हि आहे। जेकॾहिं गोली लॻी बि हुजे हा त 2 हफ़्तनि में हीअ ठीकु थी चुको हुजे हा, पर अञा ताईं हीअ चवे थो त मूंखे 1.5 महीने जो वक़्तु घुर्जे। इस्लामाबाद में मज़हबी मामलनि वारे वज़ीर मुफ्ती अब्दुल शकूर सां प्रेस कॉन्फ्रेंस कंदे घरू वज़ीर चयो त हिननि फ्राडनि जे कपिड़नि मां 4 गोलियूं निकितियूं त छा उहे टाफियूं हुयूं? को चवे तो 8 गोलियूं लॻियूं, को चवे तो 4 गोलियूं लॻियूं, त पोइ मुंहिंजे हिसाब सां त इमरान ख़ान खे 35 गोलियूं लॻियूं। वफ़ाक़ी वज़ीर चयो त वज़ीराबाद वाक़िए ते इमरान ख़ान सिर्फ़ ड्रामेबाज़ी करे रहियो आहे। हुननि जे पंहिंजनि कारकुननि जवाबदार नवीद खे पकड़े पुलिस हवाले कयो। जवाबदारनि जे अॻियां पुठियां केर बि न हो। जेतिरी मर्ज़ी जांच करियो, ॿियों टियों जवाबदार को बि न आहे। मौज़म खे इमरान ख़ान जे गार्ड जी गोली लॻी, उन गार्ड खे बि जांच में शामिल करणु घुर्जे। वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्ला चयो त क़ौमी सलामती कमेटी वाज़े करे छॾियो आहे त कंहिं बि दहशतगर्द तंज़ीम सां ॻाल्हियूं न थींदियूं।
अफ़गानिस्तान में हिकु अबूरी हुकूमत आहे, उन्हनि सां बि उन मामले ते ॻाल्हियूं कयूं वेंदियूं। पाकिस्तान समेत समूरी दुनिया में हिननि वाइदो कयो आहे त हूअ पंहिंजी ज़मीन खे दहशतगर्दी जे लाइ इस्तेमालु थियणु न ॾींदा। हू उन ते अमल कनि। जेकॾहिं उन मुआदे ते अफ़गानिस्तान अमल करे त पाकिस्तान समेत दुनिया में अमुन क़ाइमु थी वेंदो।